सुप्रीम कोर्ट तरीक़े इंसाफ़ बानी जो ज़ाती डॉक्टर्स का इलाज कराइण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट तरीक़े इंसाफ़ बानी जो ज़ाती डॉक्टरनि का इलाज कराइण जो हुक्म ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां पीटीआई बानी के संदसि पुटनि कासिम ऐं सलमान सां टेलीफोन ते राब्ते जी सहूलियत ॾियण जो बि हुक्म ॾिनो वियो आहे। रिपोर्ट जो मतन आहे त तरीक़े इंसाफ़ बानी तिबी सहूलियतनि खे गैर तसली बख़्श करार ॾिनो। चीफ जस्टिस जो चवणु हो त असांखे जेल सुप्रीडेंट ऐं सलमान सफ़दर ॿिन्ही जी रिपोर्ट मिली आहे। ॿिन्ही रिपोर्ट्स में हिकु ॻाल्हि हिकु जहिड़ी आहे। ॿिन्ही रिपोर्टनि मूजिबि बानी खे मुनासिब जॻह ऐं सहूलियतूं मुयसर आहिनि। चीफ जस्टिस जो चवणु हो त पीटीआई बानी हिन वक़्तु स्टेट कस्टडी में आहे। संदसि चवणु हो त पीटीआई बानी समेत समूरनि कैदियुनि खे हिकु जहिड़ियूं तिबी सहूलियतूं मिलणु घुरिजनि। सुप्रीम कोर्ट तरीक़े इंसाफ़ बानी जो ज़ाती डॉक्टर्स का इलाज कराइण जो हुक्म ॾेई छॾियो आहे।